पहिरियों वञी पंहिंजी लेवल त चेक कर, पोइ तूं भली अची मूं ते अटैक कर। पहिरियों वञी पंहिंजी लेवल त चेक कर, पोइ तूं भली अची मूं ते अटैक कर। अरे डारी अची साम्हूं बि खिलाड़ी, बहितर अची हाणी हिते ग्रेट कर। पहिरियों वञी पंहिंजी लेवल त चेक कर, पोइ तूं भली अची मूं ते अटैक कर। दोस्तों तव्हां ॾिठो शमन मिराली आख़िरकार नेठि मुमताज़ मौलाई खे जवाबी गीत हयो। लगातार मुमताज़ मौलाई जॾहिं वठी कामयाबु थियो आहे, शमन मिराली खे बार बार जवाबी गीत हणंदो हुयो ऐं शमन मिराली सां अटकंदो हुयो। नेठि सॉफ्टवेयर तुंहिंजो अपडेट कंदासीं इन गाने ते शमन मिराली जवाबी गीत हणी करे मौलाई खे डांडा ॾेई छॾिया ऐं मौलाई खे अहिड़ा ॿोल अहिड़ा मिसरा हयईं। इहो गीत तमामु जल्द फुल गीत यूट्यूब ते तव्हांखे मिलंदो शमन अली मिराली जे चैनल ते। फ़िलहालु हुनजी रिकॉर्डिंग थी आहे जेका तव्हां टिकटॉक ते बि ॿुधी आहे, वायरल थी आहे, तव्हां फेसबुक ते बि ॿुधी हूंदी। अक्सर टिकटॉक ते हले थी शमन वारो गीत जेको मौलाई खे चवे थो पहिरियां वञी तूं पंहिंजी लेवल चेक कर, पोइ कंहिं ते तूं अटैक कर। तूं पहिरियों कीअं हुएं हाणे कीअं आहे, पहिरियों छा हुएं ऐं तुंहिंजी एतिरी औकात ई न आहे। मतिलबु मौलाई खे उहा सॼी शमन मिराली औकात यादि ॾियारे छॾी। दोस्तों शमन मिराली पंहिंजे हंधि सही आहे। जॾहिं मुमताज़ मौलाई जी शाइरी कोई न खणंदो हुयो, जलाल चांडियो बि इन खे जवाबु ॾेई छॾियो। जलाल चांडियो पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु 3 गाना मौलाई जा ॻाया, पोइ बंदि करे छॾींसीं। तूं रुॻो कॉपी कंदो आहे पराए गाननि जी, मूंखे तुंहिंजा गाना न खपनि। पोइ हीअ आयो शमन मिराली वटि। शमन मिराली मुमताज़ मौलाई जा गीत ॻाइणु शुरू कया ऐं शमन मिराली जी आवाज़ में तॾहिं दर्द हुयो ऐं जब शमन मिराली तॾहिं शौक़ सां ॻाईंदो हुयो, मतिलबु महिनत कंदो हुयो ऐं मौलाई जा गाना ॻाई ऐं मौलाई खे मशहूरु करण वारो शमन मिराली आहे। कासिर नवाज़ शाह जहिड़ा शाइर, ज़ुल्फ़कार मंगी ऐं जेको आहे न वॾा सुठा शाइर हुया जेका सांवल मिराली ॿिया 3 ज़ुल्फ़कार बुरड़ो हुयो शमन वटि हुया। पोइ बि हुन मौलाई जी शाइरी खईं संगत में ऐं मौलाई खे कामयाबु कराईं, मौलाई खे मशहूरु कराईं, न त मौलाई केरु सुञाणंदो। पोइ नालो थियो मौलाई खे मूं पाण ज़िंदगी में हिकु भेरो आम्हूं साम्हूं ॾिठो आहे। हिते लाल शहीद जो मेलो लॻंदो आहे, प्यारो आहे शहर अलीवाण रोड़ी खां अॻिते। हिते हाणे बंदि थियो आहे मेलो, अॻु लॻंदो हो। तॾहिं सफ़ा असां मतिलबु 2006 या 5 जी ॻाल्हि आहे। मतिलबु असांजी उमिरि 8-9 साल हुई, मुंहिंजी उमिरि एतिरी हूंदी 8-9 साल। त मां इन खे आम्हूं साम्हूं ॾिठो आहे। तॾहिं ॻाईंदो त न हुयो, लेकिन उते हिन जो जलाल जोगी गीत ॻाया ऐं इन जा मौलाई जा। पोइ मौलाई खे घुरायो जोगी ऐं स्टेज ते घुरायो, चयूं जेको तव्हां मौलाई ॿुधंदा हुआ, छो तॾहिं सोशल मीडिया जो दौर एतिरो न हुयो, कंहिंखे ख़बर न आहे त मौलाई त आहे कहिड़ो। पोइ उन चयो आहे हीअ उहो मौलाई अथव जंहिंजा गीत शमन ॻाईंदो आहे। जलाल जोगी चयो मां बि ॻाईंदो आहियां, मुमताज़ मौलाई उहो हीअ अथव। पोइ मौलाई जो चहिरो सभिनी ॾिठो, अड़े बाबा हीअ मुमताज़ मौलाई आहे। माना अहिड़े हिसाब सां शमन मिराली इन खे वॾो फेमस कयो, वॾो शमन मिराली हिन जो नालो कढियो ऐं शमन मिराली खे निगत नाज़ जे करे धोखो ॾेई वियो। उहा निगत नाज़ वरी मौलाई खे धोखो ॾेई वई ऐं मौलाई वरी उन खे ट्रिक ठाहे मौलाई मेणा ॾियणु शुरू कया। मेणा ॾियणु मर्द जो कमु न आहे। मौलाई मेणा निगत खे ॾींदो हुयो, शमन खे बि ॾींदो गाननि जे ज़रिए ऐं कॾहिं कॾहिं मीडिया ते बि सरेआम इहे नाला खणंदो हुयो, फलाणो हीअं टीरो हुई। निगत खे बि चवंदो तूं अहिड़ी तूं होड़ी। अड़े जंहिंसां मोहबत कबी आहे न, उहा भली कहिड़ी औरत बि हुजे, उन खे बदनाम न आहे कबो दुनिया जे साम्हूं। भली तोसां बेवफ़ाई कई आहे त दिलि में इन शइ खे रख, मीडिया जे साम्हूं न आण। मौलाई अहिड़ो बेकार माण्हू अथव। वरी पंहिंजी ज़रीना बलोच जेका जी घरवारी हुई, उन खे बि तबाह बर्बाद करे छॾी, तलाक ॾेई कढी छॾी। उहा अञा थी दर दर रुलंदी थी वठे। मां मौलाई जे ख़िलाफ़ु न आहियां, लेकिन मौलाई जा कुझु किरदार अहिड़ा आहिनि जेके दुनिया जे साम्हूं अची विया आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता अचनि पिया। हीअ सोशल मीडिया जो दौरु आहे, हिन दौर में का शइ लिकंदी न आहे। तव्हां अगरि मौलाई जा फ़ैन आहियो त नाराज़ न थिजो, इहा असल हक़ीक़त आहे जेका मां तव्हांखे ॿुधाई। शमन मिराली जहिड़ो फ़नकार तव्हांखे वरी न मिलंदो दोस्तो। शमन मिराली अथव, इन जी क़दुरु कयो। असांखे ॾींदा इजाज़त। अगरि तव्हांखे हीउ असांजो रिव्यू भलो लॻो त महिरबानी करे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हर भेरे तव्हांखे असांजे इन चैनल ते रिव्यू मिलंदा, सुठा रिव्यू मिलंदा। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।